टंडो रहीम खान भरसां ॻोठ शासण वासिन मंछर ढंढ मां पाणी नेकाल करे ज़मीनूं आबाद कराईंदड़ 62 ज़मींदारनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन मौक़े ते याक़ूब मलाह, मदनी मलाह, लियाकत मलाह ऐं ॿिनि मासूम ॿारनि सां गॾु मंछर ढंढ जे किनारे ते बीही एहतजाज कंदे दाहियो आहे त इलाइक़े जा 62 ज़मींदार मंछर ढंढ मां अड़ल वाह, मोरलक वाह, दांसर वाह ज़रिए पाणी खणी पंहिंजूं 100 एकड़ ज़मीनूं आबाद करे रहिया आहिनि, जंहिंजे करे मंछर जो पाणी तमामु घटि थी वियो आहे। हुननि चयो त वाहन ज़रिए मंछर जो पाणी नेकाल करण सां न रुगो पाणी घटि थी वियो आहे पर ढंढ मां मच्छी पिणु निकिरी वई। कोठणनि दाहींदे वधीक चयो आहे त संदन गुज़र सफ़र मंछर ढंढ जे पाणी ऐं मच्छी जे शिकार ते आहे। ढंढ मां पाणी घटि थियण ऐं मच्छी निकिरी वञण सां संदन गुज़र सफ़र मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत सिंध जे चीफ जस्टिस ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मंछर ढंढ मां पाणी जे गैर क़ानूनी नेकाल जो नोटिस वठी संदन मुआशी क़त्लेआम खे रोकियो वञे। समीर जंगवाणी, HSTV न्यूज़, टंडो रहीम खान।